अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 अप्रैल वेनसडे ऐं सुबुह जा थिया आहिनि पूरा 8। थोड़ी थोड़ी हवा बि लॻी रही आहे माशाल्लाह। अल्हम्दुलिल्लाह सुहिणो ॾींहुं, सुहिणो सुबुह, नवां टारगेट, नवां टास्क ऐं प्लांट्स सां उहा ई रोज़ वारी मुलाक़ात। इब्तिदा मुंहिंजे व्लॉग जी उअं ई आहे जीअं रोज़ हूंदी आहे। ऐं माशाल्लाह हिते प्लांट्स इलाही वॾा थी विया आहिनि त मज़ो बि थो अचे, सुठो बि थो लॻे इलाही। सुबुह खां मां अॼु त ॾाढी सवेर खां बिज़ी हुयमि सिलाई में, ॾाढो इंजॉय पई कयां माशाल्लाह। त पोइ मूं सोचियो न पहिरीं त व्लॉग स्टार्ट कयां, ॿाहिरां जो हाल अहिवाल बि वठी अचां ऐं पोइ अची मां वापसि सिलाई कंटिन्यू कयां। किचन में कुझु ख़ासि कमु न आहे। अॼु राति जो असां जेको पुलाव पचायो हो त ज़हरा लाइ बि उहो ई पियो आहे ऐं मूंखे बि जंहिं महिल बुख लॻंदी त मां उतां ई थोरो गरम करे खाईंदमि। तंहिंजे करे मानी न आहे पचाइणी। मानी मंझंदि जे लाइ मां गोश्त कढी रखियो आहे, गोश्त जो बोर्ड ठाहींदमि इंशाल्लाह। हलूं था सिलाई जे कॉर्नर में। मुंहिंजी पसंदीदा कुंड, मुंहिंजे फेवरेट कॉर्नर में अची वियासीं। सिलसिलो जारी आहे कम जो। ऐं मां इहे पीसिस तयारु कया आहिनि। हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो हे आहे, हिकिड़ो हे नंढो आहे। हिन में अञा ॻंढींदमि कुझु पीसिस। हिकिड़ो मशीन ते लॻल आहे, इन में बि कमु हले थो। पटियूं ढेर सारियूं साइज़ वाइज़ पयूं आहिनि। ऐं हिन जी मां जेका वीडियो ठाहियल आहे मुंहिंजी, हाउ टू यूज़ लेफ्ट ओवर फैब्रिक स्ट्रिप्स बाय नसरीन वफ़ाई। अगरि तव्हां इहो लिखंदव न त तव्हांखे ॾाढियूं मज़े मज़े जूं वीडियोज़ अची वेंदियूं, जंहिंमें हिकिड़ी त हीअ बि आहे। ऐं हिनखे मां ईअं कंदी आहियां जो पटियूं ॻंढण महिल वेकर जी साइज़ जो मूंखे ख़्यालु नाहे रखिणो। सनी आहे, थुल्ही आहे, वेकिरी आहे, सफ़ा वॾी न हुजे ऐं सनियूं हुजनि त बहितरु आहे। हिकु पासे ॾांहुं मां हिननि खे कंटिन्यू रखंदी आहियां इक्वल, ॿिए पासे ॾांहुं पोइ हीअं घटि वधि हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं मां कटिंग कंदमि त हिन मां जेको सही पीसिस मूं वटि अची वेंदा, ज़रियूं ज़रियूं जेके बचंदियूं उहे ट्रिम थी वेंदियूं, उहे निकिरी वेंदियूं। त सिलसिलो मुंहिंजो हिते हले थो। ऐं जेसिताईं ज़हरा ईंदी तेसिताईं मूंखे कंटिन्यू करिणो आहे इहो। उनखां पोइ कल्ह बि घर जी सफ़ाई न कराई आहे त हेठि मथे सॼे घर जी सफ़ाई बि कराइणी आहे इंशाल्लाह। ऐं हिते तेसिताईं सिलाई करणी आहे। 8:30 थिया आहिनि पूरा ऐं मां काफ़ी सारा पीसिस ठाहिया आहिनि। हे 2 कंप्लीट कयमि जेके अध में हुया, हे पहिरियों खां ई कंप्लीटेड हुया ऐं कुझु ॿिया शुरू कया अथव। ऐं ॿियो इहो ॾिठमि त हिन में थोरी येलो जी कमी पई मूंखे लॻे, ब्राइट यानी सुहिणो येलो। त मां हे वॾो पीस खणी आयमि, हिन मां ई सनियूं पटियूं कढी। ईअं मूंखे हिन में पर्पल जी बि कमी थी लॻे, हे आहे थोरी हिकिड़ी पटी आहे त उहो बि खणी पीस कोई मां हिननि खे उन सां हणंदी वेंदमि त विच विच में उहो कलरफुल बि रहे। ईअं न हुजे त सिर्फ़ु मूं वटि डल ऐं सेम कलर्स जूं पटियूं हुजनि। हे उहे पटियूं आहिनि संडे बाज़ार वारियूं। हिन मां ब्लैक एंड वाइट मां जेकियूं हुयूं उहे सभु मां कढी धार करे रखियूं आहिनि। उन्हनि जो मां अलॻि सां ठाहींदमि बॉर्डर। ऐं हे जेके आहिनि इहे बि विच विच में मां ॾिसो हिते हिन में इहे विझंदी थी वञा। हिते विधी आहे। हिकु ॾाढा सुहिणा इहे बॉर्डर्स ठहंदा आहिनि। मुंहिंजी इलाही सारी रिलियुनि में विधियल बि आहिनि। ऐं हाणे थोरी देरि जे लाइ ब्रेक थी वठां त हुनजो ज़हरा जे अचण जो टाइम थी वियो आहे। त हिते फ़िलहालु इहो दुकानु ईअं ई छॾींदमि, कचिरो हे खणी वठंदमि हेठां ऐं मूं वटां बि ॾिसो कचिरो निकिरंदो अथव। ईअं न आहे त मां एतिरियूं ज़रियूं बि यूज़ कंदी आहियां, हालांकि माण्हू इहे ज़रियूं यूज़ कंदा आहिनि, इहो मां ॾिठो आहे। ॻोठनि में ख़ासि तौर ते तव्हांखे ख़बर हूंदो आहे, गुरबत हुजे जिते या जिते सलीको थोरो एक्स्ट्रा हुजे त सनियूं सनियूं जेके अहिड़ियूं ज़ाया थियण वारियूं कटिंग्स बि हूंदियूं आहिनि न, इहे बि माण्हू विहाणनि में भरींदा आहिनि। इहो मां ॾिठो आहे। बहरहाल मूंखे इहो न आहे करिणो, मां इलाही थी कयां पहिरीं, काफ़ी आहे एतिरो ई। फ़िलहालु थोरो ब्रेक थो वठिजे। 10:15 थी विया आहिनि, ज़हरा वञी चुकी आहे। भाॼी वारो आयो, बसर ख़तमु थी विया, रेक ख़ाली पियो बसरनि जो, त उनखां बसर वरितमि धाणा ऐं गोश्त में मां विझंदमि हिकिड़ो हे नंढो कद्दू ऐं थोरी भिंडियूं। त मां थोरी भाॼियूं वरितियूं आहिनि ॿई। हिते मां पंहिंजे लाइ चांवर खे गरम कयां, पुलाव ऐं फ़िलहालु तकड़ में गोश्त भुञण लाइ विधो अथमि त मूं चयो इहो पचण त शुरू थिए। खाई पी उनखां पोइ मां बसर कटे ऐं विझंदमि टमाटर वग़ैरह मसाला जेको बि आहे। त फ़िलहालु मां हिनखे भुञां पई त जीअं हिन जा जूसिस फ्रीज़ थी वञनि। जॾहिं हीअं तेल में गोश्त भुञिबो आहे न या घीअ में, पोइ हुन में उहा गज न पैदा थी वई आहे, छो त उहा सॼा हिन जा जूसिस जेके हूंदा आहिनि उहे फ्रीज़ थी वेंदा आहिनि। त बसि मां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ई कमु कंदी आहियां जॾहिं जेको सम्झ में ईंदो आहे। त अॼु हिते बीठे बीठे मां सोचियो त भला पहिरीं गोश्त भुञी छॾियां ऐं पोइ कटे सटे सभु कुझु मथां विझंदीमांसि ऐं पाण बि मां कुझु थोरो खाईंदमि, ह्याजल कंदमि ऐं ध्यानु सॼो मुंहिंजे सिलाई मशीन में आहे। इंजॉय थी कयां ॾाढो मां रंग रंग जा पीसिस इहे ॻंढे ऐं कुझु सजायो ठाहे
त एॾो अजीब मज़ो ईंदो आहे जंहिंजी हद न आहे। ऐं इहो मज़ो उहो ई महसूसु करे सघे थो जेको अहिड़े क़िस्म जा कमु कंदो हूंदो, हर कंहिंखे न महसूसु थींदो इहो। तो अल्हम्दुलिल्लाह ॿई कम थी रहिया आहिनि हिते, ऐं जेतिरी देरि में गोश्त हिते पचंदो ॻरंदो मसाला वग़ैरह विझी वेंदीमांसि ओतिरी देरि वञी मां सिलाई कंदमि। घर में डस्ट भी ॾाढी पियल आहे ऐं मूंखे डस्टिंग भी करणी आहे थोड़ी डीप, उहा पोइ कंदमि। फ़िलहालु मुंहिंजो मूड न आहे, फ़िलहालु मुंहिंजो मूड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त मां नाश्तो कयां, बोर्ड चाढ़ियां मंझंदि जो ऐं मां सिलाई कयां। 11 थिया आहिनि ऐं खीर बि हाणे अची वियो त उहो बि रखियो अथमि करण लाइ। ऐं गोश्त में जेका बि भाॼियूं बसर मसाला विझणा हुया सभु विझी छॾियमि ऐं भिंडियूं हिते भिॼाए रखियूं आहिनि, छो त भिंडियूं असां थोरी देरि पाणी में ज़रूरु भिॼाईंदा आहियूं ऐं उनखां पोइ हिननि खे प्रॉपरली 2 पाणियुनि मां ॿीहर बि धोईंदा आहियूं, छो त स्प्रे थिए थो हिननि जे मथां त हे हिन में रुआ आहिनि सन्हा सन्हा भुज, उन में इहो बीह थो रहे पाणी। कद्दू न कटियो आहे अञा, इहो उन महिल छिलींदमि कटींदमि जंहिं महिल मूंखे इहो बोड़ में विझणो हूंदो। सो हाणे हिते बोड़ बि पचंदो रहंदो ऐं खीर बि पंहिंजे लेखे कढ़ंदो हल्की बाहि ते ऐं मां वञी सिलाई कंटिन्यू कंदमि इनशाअल्लाह। 12:15 थिया आहिनि ऐं माशाअल्लाह मां काफ़ी देरि सिबंदी रही आहियां हिते ऐं काफ़ी सारा पीसिस ॻंढे छॾिया आहिनि, नंढा वॾा हर साइज़ जा अञा पिया आहिनि, त उहो थींदो रहंदो कमु। ऐं हाणे मां पहिरियों सिर्फ़ु बोड़ खे चेक करे ईंदमि त पाणी त न सुकी वियो अथसि या कहिड़ी कंडीशन में आहे, उनखां पोइ मां रेस्ट कंदमि, छो त मां इलाही थकिजी चुकी आहियां ऐं शौक़ में अची करे मां काफ़ी देरि हिते माशाअल्लाह टाइम स्पेंड कयो आहे। कुझु देरि रेस्ट करे आयमि माशाअल्लाह, विच में बोड़ भुञी उन में भिंडियूं ऐं हे भाॼी सॼी विझी वई हुयमि, सो फस्ट क्लास बोड़ हाणे तयारु थी वियो आहे। भिंडियूं कढंदमि मां हिन प्लेट में अलॻि सां, हमेशह मां ईअं ई कंदी आहियां जॾहिं भिंडी गोश्त पचाईंदी आहियां त भिंडियूं मां कढी अलॻि रखंदी आहियां कंहिं थां में, छो त न त पोइ ॾोहियूं लॻण सां बोड़ कढण सां भिंडियूं जेके हूंदियूं आहिनि भुरी वेंदियूं आहिनि ऐं बोड़ में पोइ सॼी लिव थी वेंदी आहे, उहा न आहे करणी। मज़ेदार असांजो सिंधी बोड़ गोश्त जो तयारु आहे ऐं अटो बि मां हिते कढी रखियो आहे, त हाणे मां मानी पचाईंदमि। कुझु देरि रेस्ट बि कयमि छो त कंटिन्यू सिलाई करण जे करे मां थकिजी पई हुअसि ऐं हाणे मां लंच जी हिते फाइनल जेका आहे तयारी कंदमि, उनखां पोइ मानी खाईंदमि, पोइ नमाज़ पढ़णु वेंदमि। न कमु ॾिसो न मैडम सुम्ही कीअं पई आहे, मां बि डिस्टर्ब नथी कयांसि, निंड कंहिंजी बि फिटाइणु मुंहिंजो उसूल न आहे। ॿिली हुजे, ॿारु हुजे, वॾो हुजे, महिमान हुजे, घर जो भाती हुजे, जेको सुतो पियो हूंदो मां हुनखे न जाॻाईंदी आहियां, सो हीअ हिते सुती पई आहे ऐं मां मानी वानी खाई वांदी थी आयमि ऐं 2:30 थी विया आहिनि। हाणे सुराण अचण वारी हूंदी, इन करे मां ॿाहिरि निकिरी आयमि त मूं चयो मां जीअं सुराण जो दर खोलियां त पोइ निमाज़ शुरू कयां, पर जो ॿाहिरि आयमि त हीअ हिते सुम्ही पई ऐं पई एॾे मज़े सां आहे जो हीअ चुरे पुरे ई नथी, मुंहिंजे ॻाल्हाइण ते बि उथले पुथले ई नथी। सो बसि उहा अचे मुंहिंजी शहज़ादी त मां वञी निमाज़ पढ़ां, त कैमरा त कड़ में वञी खणी आयमि त मूं चयो इहो न क्लिप भरे वठां। हवा ॾाढी प्यारी थी हले माशाअल्लाह, पर मिटी बि आहे, ला डस्ट एॾी आहे जंहिंजी हद न आहे, पर ख़ैरु आहे। 5 थियण वारा आहिनि ऐं मां सुराण वियासीं ॿाहिरि ग्रॉसरी वठणु, सो रुटीन जूं शयूं जेके हमेशह वठंदा आहियूं। बिस्किट वरिता आहिनि, शाम जो कुझु महिमान अचणा आहिनि ऐं हीअ आहे लाई मुङेरनि जी ऐं उनखां सवाइ बाक़ी त हे नंढा फोटा ऐं मिर्च, चाट मसालो सुराण जो फेवरेट, किशमिश ऐं पिस्ता, ऐं हिन में आहे चिकन कीमो गोश्त, ख़तमु थी वियो अॼु आख़िरी हिसो गोश्त जो पचायो, ऐं पेस्ट वग़ैरह, हे डिश वॉशिंग पाउडर, मां सिर्फ़ु वॉशरूम धोईंदी आहियां इन सां, ऐं बेकरीअ ते वियासीं त उहो बि इन ई सिलसिले में त फुल्कियूं वरितियूं मां त जीअं शाम जो उहे बि ठाहे सघूं, दही फुल्कियूं बि ऐं निमको बि वरितो आहे, त इहे कुझु शयूं आहिनि। सो कुझु सामान मां पहिरीं वठी आई हुअमि त उहो मौजूदु हुयो, त हाणे थोरी देरि बसि साह पटियां, बाक़ी त सुस्ती करण जी गुंजाइश ई न आहे त हिनखे मां छॾे ॾियां गोश्त ऐं चिकन खे, गर्मी ॾाढी आहे, इन करे मूंखे हाणे ई इहो साफ़ु करे ऐं हिनखे फ्रीज़ करिणो पवंदो। 7:30 थिया आहिनि ऐं डिनर जो को इंतज़ाम कोन कयो आहे मां,
मूड नथो थिए मुंहिंजो, अलाए छा खाईंदासीं, कुझु न कुझु खाईंदासीं, फ्रिज में काफ़ी कुझु पियो आहे। सो तव्हां खां मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि। दिलि त चए पई त हाणे बि वेही हीअ सिलाई कयां, न पर मां पाण खे थकाइणु नथी चाहियां ऐं मां ऑलरेडी थकिजी चुकी आहियां इलाही। त मां चाहींदमि त बसि रिलैक्स रहां, वरी सुभाणे सुबुह जो इनशाला हिननि खे कंटिन्यू कबो। ऐं उनखां सवाइ बसि हाणे सिर्फ़ु वेहंदमि, रेस्ट कंदमि, टीवी ॾिसंदमि, हिन व्लॉग खे जेको अपलोड कंदमि ऐं एडिट कंदमि। सो इहो हाल अहिवाल आहे ऐं बसि मोकिलायां थी मां तव्हां खां। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो ऐं मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।